एकनाथ महाराज जी प्रशंसा खूब हुई नगर में, पर कुछ अहिड़ा भी माण्हू हुया जेके वैर कंदा हा। एक बार हिकिड़ो नौजवान ब्राह्मण, लगभग 19-20 साले जो बालक, 18 साले जो, वो वीचारो ॾाढो गरीब, वो आयो मदद घुरंदे घुरंदे उन नगर में। कुछ ॼणा वेठा हुया जेके वैरी हुया एकनाथ महाराज जा, उन्हनि खे चवण लॻो, भैया मुंहिंजे घर कुछ कारज आ, कुछ मदद कयो, असां ॾाढा गरीब आहियूं। चई घणा पैसा खपई? चई लगभग उन ज़माने में उन चयो कि 100-200 रुपया खपंदा, ज़रूरत आहे। माण्हुनि चए थो कि असां 400 रुपया ॾींदासीं, पर असांजो हिकिड़ो कमु करिणो पवंदे। कहिड़ो कमु? जेको चओ मां कंदुमि। चई पहिरियों ॿुध त सही भाई, संत एकनाथ जो नालो ॿुधियो अथई? चई हा ॿुधियो आहे, ॾाढा महान संत आहिनि। चई कोई महान वान कोन्हनि भाई, हिकिड़ो कमु करिणो अथई, उनखे तूं क्रोध, गुस्सो ॾाराए। असां उनखे कॾहिं गुस्सो कंदे न ॾिठो आहे, बसि उनखे क्रोध अचे तुंहिंजे कारण, त असां तोखे 400 रुपया ॾींदासीं। चई साईं मां बिल्कुलु पूरी कोशिशि कंदुमि, तव्हां पैसा तयारु रखो। वो नौजवान वियो, संत एकनाथ महाराज जो दरवाजो उन खटखटायो त उन्हनि जी धर्मपत्नी दरवाजो खोलियो। चई माता तव्हांजा पतिदेव एकनाथ महाराज आहिनि? चई हा अंदरि आहिनि, भक्ति था कनि, सत्संग तो हले, हिन महिल संगत बि वेठी आहे, कीर्तन था कनि। चई मूंखे उन्हनि जा दर्शन करणा आहिनि। चई हा पुट अच, तूं बि अच। अंदरि आयो, एॾे पवित्र वातावरण में, जेॾी महिल संत एकनाथ कीर्तन पिया कनि, भजन पिया कनि। थोड़ी देरि वेठो संत एकनाथ महाराज जे कीर्तन में, त हो बि अॻिते अॻिते ईंदो वञे। पहिरियों पोइ हिते वेठो, वरी थोरो अॻिते आयो, वरी थोरो अॻिते आयो, ईंदे 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 संत एकनाथ महाराज जे ठीकु साम्हूं अची वेठो। चई बाबा जी त कलाक ॾेढ खां अखियूं बंदि करे बसि कीर्तन था कनि, हा एॾो टाइम मूं वटि थोड़ी आहे मां वेठो हुजां सॼो ॾींहुं हिननि वटि गुस्से जे लाइ, कि गुस्सो कनि, मूं पैसा मिलनि, हे त अखियूं ई नथा खोलनि, कुछ त अहिड़ो करिणो पवंदो। नौजवान हो बि शैतान थोड़ो, उन छा कयो, पैसनि जी लालच में हलंदे कीर्तन में वञी संत एकनाथ जी गोद में वेही रहियो। चओ हरे राम, सिधो वञी गोद ते उन्हनि जे वेठो आहे। गोद ते वेठो त आस पास जेके हुया उन्हनि खे ॾाढो क्रोध आयो, गुस्सो आयो, अरे हे छा थो करे, संत एकनाथ महाराज हिते भजन था कराइनि, कीर्तन था कराइनि, ऐं हे वञी उन्हनि जी गोद में वेठो आहे, एॾो वॾो थियो आहे। ईअं त न कि 5 साले जो ॿार आहे, त 18-20 साले जो आहे। चओ हरे राम। उन्हनि खे क्रोध आयो, उन्हनि जी घरवारी बि ॾिठो कि बदमाश छा थो करे भाई। संत एकनाथ महाराज जी अखियूं खुलियूं त उन्हनि सभिनीनि खे इशारो कयो, चयो न न भाई न, हिन ते क्रोध न कयो। होॾे भजन हले पियो, ॿिया ॻाइनि पिया, संत एकनाथ महाराज बि मौज में हुया, पर इशारो कयो, चयो न न हिनखे कुछ बि न चइजो भाई, ही त ॾाढो प्यारो भक्त आहे। चओ हरे राम। कोई ईंदो आहे असांखे शाल ॾींदो आहे, कोई ईंदो आहे असांखे पाखर प्रसाद चाढ़ींदो आहे, कोई धन चाढ़ींदो आहे, कोई भेटा, कोई कुछ ॾींदो आहे, कोई कुछ ॾींदो आहे, हिन त पंहिंजो पाण खे अची पूरो ॾिनो आहे। चओ हरे राम। हिते ॾिसो क्रोध जी उन्हनि जी परीक्षा पई थिए, पर उन्हनि जी भक्तीअ जो एॾो तेज, एॾो स्वभाव उन्हनि जो, कि उन्हनि क्रोध न कयो, चयो न न हिनखे कुछ न चओ। वो नौजवान ॾिसी हैरान, चई त क्रोध कंदा ई कोन लॻे थो। कीर्तन भजन हलियो, 15-20 मिंट गुज़रिया, उन्हनि जी धर्म पत्नी जेकी हुई कुछ सामान खणी आई, हिन नौजवान साव करे कुछ अहिड़ो हथ हयो कि सामान किरी पियो। माता उहो झुकी करे खणण लॻी, चई हाणे हिननि खे त गुस्सो नथो अचे, ॿियो कुछ करिणो पवंदो। वो अहिड़ो बदमाश, पैसनि जी लालच में उन छा कयो, सची घटना, वो माता जीअं ई थोड़ो झुकी त उन माता जे पुठीअ ते वञी वेठो। चओ हरे राम, कि हाणे त संत एकनाथ खे गुस्सो ईंदो। चओ हरे राम। संत एकनाथ महाराज ॾिठो भाई ही त हाणे वधीक ई थो करे कुछ, ईअं त हिनखे न करिणो खपे, आख़िर मर्यादा जो बि ध्यानु रखे। अञा संत एकनाथ महाराज उनखे प्रेम सां कुछ चवण वारा हुया, उन माता रोकियो, चयो न न स्वामी हिनखे कुछ न चइजो। चओ हरे राम, हिनखे कुछ बि न चइजो। संत एकनाथ महाराज चयो अरे तोखे गुस्सो नथो अचे कि तुंहिंजे पुठीअ ते चढ़ी वियो आहे, मर्यादा जो बिल्कुलु हिनखे ध्यानु कोन्हे। हाणे उन माता ख़बर अथव छा जवाबु ॾिनो, ॾिसो भक्तीअ जो असरु। ज़रूरी न आहे हिकिड़ो संत भक्ति करे त उन ते ई असरु पवंदो आहे, उनजी भक्तीअ जो त सभिनीनि ते असरु पइजी वेंदो आहे। उन माता चयो न न स्वामी तव्हां हिन ते कीअं गुस्सो कंदव, नंढो ॿार चाहे पिता जे गोद में वेहे, चाहे मां जे कुल्हे ते या पुठीअ ते वेहे, ॻाल्हि त साॻी आहे। चओ हरे राम। जहिड़ो बि आहे त बालक ई असांजो। चओ राम। ऐं बालक अगरि केॾी महिल कुल्हे ते चढ़े, कंधे ते चढ़े, पुठीअ ते चढ़े, गोद में वेहे, त हुन में कोई फ़र्क़ु थोड़ी आहे, ॿार ई आहे। ही जेॾी महिल उन बालक वचन ॿुधिया
तो बालक भी रोअण लॻो। चओ हरे राम। अखियुनि में आंसू अची विया ऐं चरणनि ते किरी पियो, चई बाबा मूंखे माफ़ कयो। कि कुझु माण्हू जेके तव्हांजा वैरी आहिनि, तव्हां खां द्वेष कंदा आहिनि, उन्हनि मूंखे पैसनि जी लालच ॾिनी। चओ राम। संत एकनाथ महाराज खिलण लॻा, चई भैया इहो तूं न आयो आहे, तुंहिंजे रूप में भगवान परीक्षा वठण आयो आहे। चओ राम। ये थींदा आहिनि संत ऐं इहो भक्तीअ जो असर भाई। चओ जय श्री कृष्ण। श्री कृष्ण गोविंद। मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। बाबा तव्हांखे गुस्सो न आयो, मां तव्हांजे गोद में सत्संग जे विच में अची करे वेठुमि, त संतनि चयो हा इहो तूं ग़लति कयो भाई। तूं असांखे क्रोध भले ई गुस्सो ॾाराइण आहे, पर तूं रस्तो ग़लति चुनियो, सत्संग जे विच में परेशान करणु आहे। ये तोखे मर्यादा जो ध्यानु रखिणो खपे भाई। चओ राम। तव्हांखे गुस्सो न आयो, संतनि चयो न प्यारा, इन्हनि थोरी थोरियुनि ॻाल्हियुनि ते गुस्सो करे असां पंहिंजी भक्ति विञायूं। एॾो जेको असां भजन करे भगवान जी कृपा प्राप्त कई आहे, उहो असां हीअं विञायूं क्रोध करे, गुस्सो करे। चओ हरे राम।